नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध जे घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ गैर क़ानूनी तरसल परॾेहनि खे रज़ाकाराणे तौर पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं वापसि थियण जी अपील कई आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो त परॾेहनि जी जेका महिमान नवाज़ी करणी हुई उहा करे छॾी, हाणे का रिआयत न थींदी। हिन चयो त रजिस्टर्ड परॾेहनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पिया करियूं। भारतीय परॾेहनि खे वाघा बॉर्डर ज़रिए भारत उमाणियो वेंदो। गैर क़ानूनी तरसल परॾेही पंहिंजनि माइटनि सां राब्तनि में अची पाकिस्तान मां हलिया वञनि। घरू वज़ीर जो चवणु हो त 1 नवंबर खां गैर क़ानूनी तरसल परॾेहनि ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू थींदो। गैर क़ानूनी तरसल परॾेहनि जी मदद कंदड़नि ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी। नाज़रीन, भेरो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ गैर क़ानूनी तरसल परॾेहनि खे रज़ाकाराणे तौर पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं वापसि वञण जी अपील कई आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो त परॾेही जी जेका महिमान नवाज़ी करणी हुई उहा करे छॾी, हाणे का रिआयत न थींदी। हिन चयो त रजिस्टर्ड परॾेहनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पिया करियूं। भारतीय परॾेहनि खे वाघा बॉर्डर ज़रिए भारत उमाणियो वेंदो। गैर क़ानूनी तरसल परॾेही पंहिंजनि माइटनि सां राब्तनि में अची पाकिस्तान मां हलिया वञनि। घरू वज़ीर जो चवणु हो त 1 नवंबर खां गैर क़ानूनी तरसल परॾेहनि ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू थींदो। गैर क़ानूनी तरसल परॾेहनि जी मदद कंदड़नि ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी।